हाणे जेकॾहिं मूसा जेल खां ॿाहिरि आयो न पंहिंजा होश विञाए पोइ ईंदो। इहा ई दुआ करे छोटल त मूसा खे फाही अची वञे। जेकॾहिं मूसा ॿाहिरि निकितो न त पोइ असां कोन बचंदासीं। बख्शल खुदा करे त इन मूसा खे फाही अची वञे। जेकॾहिं इनखे फाही न आई न जेल मां आज़ाद थियण वक़्तु मां उनखे उते जो उते पूरो कंदुसि। हाणे जेकर केस मज़बूत न थियो न त पोइ नवाब खान मूसा खे ॿाहिरि आणण में देरि ई न कंदो। सुडल जेकॾहिं असांजो केस कमज़ोर थी वियो न तब मां कसम खणी थो चवां त इन मूसा खे हाज़िरी में कोर्ट जे अंदरि उते जो उते पूरो कंदुसि। छो त मां पंहिंजी भेण जे कातिल खे हरगिज़ माफ़ नथो करे सघां। मीर मूंखे शक हुयो त तुंहिंजी भेण खे अगवा करे मारण वारो इहो मूसा आहे। इहा ॻाल्हि मां हुन वक़्तु कयां त तूं मूं ते इतबार न करीं। मूसा बि नवाब खान वांगुरु चाल खेॾण सिखी वियो आहे। हिकु तरफ़ मुंहिंजी भेण खे अगवा कयईं ऐं ॿी तरफ़ मूंसां गॾिजी अगवा करण वारनि खे ॻोल्हींदो रहियो ऐं मूंखे दिलासा ॾींदो रहियो त मीर परेशान न थी, असां उन्हनि कातिलनि ताईं पहुची वेंदासीं। पर मां उनखे सम्झी न सघियसि। अॼु ख़बर पई त मूसा बि नवाब खान वांगुरु शातिर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।